हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िले मटियारी पारां सखर शहीद सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर लाइ ताज़ियती मेड़ाको मुनक़िद कयो वियो। ताज़ियती मेड़ाके दौरान शहीद सहाफ़ी जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी वई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि समेत सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी अॻवाननि बि शिरकत कई। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट मटियारी जे ज़िले सदर रजिब बोलतार, नौशाद अली बुघियो, अख्तियार अली मीरजत, अली कासिम, इलाही बख्श अबड़ो, अफजल लाचारी, मोहम्मद रशीद रिंद, इम्तियाज़ अली अबड़ो, जुमन चौहान, इरशाद अली बुघियो, सज्जाद अली मेमन, कामरान मलुखानी, अमीर बुलेती, गुलाम कादिर बुरड़ो, राजा वसाण, फेरोज़ गुल फ़हीम, शाहिद हुसैन मेमन, सैयद आसिफ शाह ऐं ॿियनि बि वरियंग में शिरकत कई। इन मौक़े ते जान मोहम्मद महर जी बेदर्दी सां क़त्ल वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। हुननि जो चवणु हो त सहाफ़ी जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।